ॿारड़ियूं बरसाती पानी में ॿुॾी फोत थी वियूं आहिनि। अहम ख़बर ऐं अफ़सोसनाक ख़बर अवां सां शेयर कयूं पिया त झुंडो मरी जे ॻोठ बिलाल मरी में ॿ ॿारड़ियूं बरसाती पानी में ॿुॾी फोत थी वियूं आहिनि। फोतियुनि में 8 वरियुनि जी हफ़ीफ़ा बिरोही ऐं 7 वरियुनि जो अब्बास बिरोही शामिल आहिनि। इलाक़े वासियुनि जो चवणु आहे त ॿई ॿारड़ा घर अॻियां बरसाती पानी में ॿुॾी फोत थी अहिनि। ही अहम ख़बर ऐं ॾुखो ईंदड़ ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। झंडो मरी जे ॻोठ बिलाल मरी में बरसाती पानी में ॿ ॿारड़ा ॿुॾी फोत थी विया आहिनि। फोतियुनि में 8 वरियुनि जी हफ़ीफ़ा बिरोही ऐं 7 वरियुनि जो अब्बास बिरोही शामिल आहिनि। इलाक़े वासियुनि जो चवणु आहे त ॿई ॿारड़ा घर अॻियां बरसाती पानी में ॿुॾी फोत थी विया आहिनि। ही अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। झंडो मरी जे ॻोठ बिलाल मरी में ॿ ॿारड़ा बरसाती पानी में ॿुॾी फोत थी विया आहिनि। फोतियुनि में 8 वरियुनि जी हफ़ीफ़ा बिरोही ऐं 7 वरियुनि जो अब्बास बिरोही शामिल आहिनि। इलाक़े वासियुनि जो चवणु आहे त ॿई ॿारड़ा घर अॻियां बरसाती पानी में ॿुॾी फोत थी विया आहिनि। अव्हां खे अपडेट कयूं पिया अहम ख़बर जे हवाले सां। झुंडो मरी जे ॻोठ बिलाल मरी में ॿ ॿारड़ा बरसाती पानी में ॿुॾी फोत थी विया आहिनि।